पीपल्स पार्टी कराची डिवीज़न सोहराब ॻोठ टाउन पाणी चोरनि ऐं माफ़िया जे हवाले करे छॾियो आहे। सईद गनी ऐं वकार मेहदी खे लखे रुपया भत्तो हितां वेंदो आहे। लाला रहीम सईद गनी ऐं वकार मेहदी जो बेटर आहे। सोहराब ॻोठ टाउन जे 7 यूसन में कामयाब थी पार्टी चेयरमैन खे गिफ्ट कंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सोहराब ॻोठ टाउन जे 7 यूसन में अवाम दोस्त पैनल तां आज़ाद चूंड विढ़ंदड़ नाराज़ जियालन नूर ख़ान बुरफत SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिबि हुननि वधीक चयो त पीपल्स पार्टी कराची डिवीज़न ओभर ऐं ॿियनि ज़िलनि में ग़लति फ़ैसिला करे पुराणनि नज़रियाती वर्करनि ऐं जियालनि खे नज़रअंदाज़ करे पंहिंजा बेटर मुक़रर कया आहिनि। हुननि चयो त सोहराब ॻोठ टाउन में लाला ग्रुप खे उमेदवार बि पूरा नाहिनि मिली सघिया ऐं हुननि JUI सां इतिहाद कयो आहे। हुननि वटि मुख़्तलिफ़ यूसन में काउंसलर बि पूरा नाहिनि। लाला रहीम ग़लति बयानी करे पियो त अवाम दोस्त पैनल जे उमेदवारनि जो पीपल्स पार्टी सां को बि तालुक़ नाहे। असीं खेनि ॿुधाइण था चाहियूं त असीं शहीद भुट्टो जा असल सिपाही आहियूं ऐं रहंदासीं। उन मौक़े ते दिलदार बुरफत, तारिक ख़ान गाज़ी, रईस ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, नूर मोहम्मद ख़ान, आका ख़ैल, मंसूर बुरफत ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।